जेके झुल शहर में असांजा इहे जेके ग़रीब ऐं अबोझ जेके माण्हू आहिनि उहे हिते उन्हनि खां कुझु असां यूज़ वठंदा हुआसीं। 2024 जी जेकी इलेक्शन आहे इन जे बारे में ऐं हुनखां पोइ जेको आहे 2018 जी जेकी इलेक्शन थी हुई उन में कहिड़ा कम थिया, कहिड़ा तरक़ियाती कम न थिया। जिले सांगड़ में 2024 में होने वाले इंतखाबात में एक कौमी और एक सूबाई हल्का खत्म कर दिया गया। अब जिले भर में 2 कौमी और 5 सूबाई निशस्तों पे इंतखाबात होंगे। जिले भर में कुल वोटर की तादाद 12,08,503 है, जिसमें मर्द वोटर की तादाद 6,47,122 जबकि ख्वातीन वोटर की तादाद 5,61,381 है। जब नई हल्का बंदी के मुताबिक एक कौमी हल्का खत्म किया है। सूबाई निशस्तों में PS 40 सांगड़, 41 खिपरो, 42 जाम नवाज अली, 43 टंडो आदम, 44 शतादपुर शामिल हैं। जिले सांगड़ जिसकी आबादी 23,08,000 पे मुहित है। जिले सांगड़ रकबे के लिहाज से 10,680 स्क्वायर किलोमीटर पर फैला हुआ है, जिसमें 3,002 स्क्वायर किलोमीटर शहरी और 7,400 स्क्वायर किलोमीटर देही इलाकों पे मुश्तमिल है। जिले सांगड़ के लोगों का ज्यादातर गुजर सफर ज़राअत मवेशियों पर है, जबकि सराई इलाका अचरो थर भी जिले सांगड़ का हिस्सा है। जिले सांगड़ के बुनियादी मसाइल में साफ पानी, तालीम, सेहत और सेवरेज आब निकासी मकामी लोगों के लिए रोजगार बहुत बड़ा मसला है, जबकि वाफर मिकदार तेल ज़खायर भी दरियाफ्त हुए हैं। बुनियादी झोल जो आहे मिसाल झोल जो बनी छो एतिरो फंड अचे तो झोल में तव्हां ॿुधायो को गटर नालिया को ॿियो कमकार सभु को पंहिंजे बारे में थो कराए। जेको काउंसलर बीठल आहे सोट मासा जो कमु कराए थो, बाक़ाया गरीब मिसकिन जो केर बि कमु कोन थो कराए। तव्हांजे साम्हूं वाज़िह आहे को रेडी वारो आहे को गरीब मिसकिन हर को गरीब जे पोयां आहे। जेकॾहिं गरीब एतिरो उथे थो की पंहिंजे हक़ वठण लाइ उन्हनि खे चोलान कयो वञे, उन्हनि खे सज़ायूं ॾिनियूं वञनि थियूं, बाक़ी कुझु बि कोन्हे को। हीअ हिकिड़ी सियासत खे इबादत सम्झी कनि पिया, पर इहा इबादत न आहे। जेको असां ॾिसी चुका आहियूं, असांजा वॾेरा कामोरा पीर तोड़े फ़क़ीर सदाईं दुरुनि जे आसरा ऐं थाबाई मिलिया आहिनि। जेको वञे को बि ग़रीब वञे थो, कंहिंजो बि को कमु कोन थो थिए। जेके पाइनि तमामु चोर जा पुटनि किरटनि, चाहे ठेकेदारी हुजनि चाहे सरकारी इदारा हुजनि। हींअर त असांजी अस्पताल में ईंदो उते छिते कुते जी सिरिंज कोन मिलंदी, तव्हांखे दवाऊं न मिलंदियूं। जंहिं बि सरकारी इदारे में ईंदो तव्हांजो को कमु न थींदो। ऐं जेसीं ताईं असांजे मुल्क में ईमानदार सियासत न ईंदा तेसीं ताईं पाकिस्तान जो कुझु बि न थी सघंदो। ऐं हिन वक़्तु अगरि जेको ईमानदार आहे त उहो इमरान खान आहे ऐं उनखे कैद करे ऐं ॿिया जेके ॿाहिरि चाहे नवाज़ शरीफ़ हुजे जेको बि हुजे नाअहल जेके असल नाअहल आहिनि उन्हनि खे कुर्सियुनि ते विहारियो वियो आहे ऐं जेके अहल ईमानदार आहिनि उहे हींअर बि थाणनि में बंदि आहिनि। जिले सांगड़ में 2018 के इलेक्शन में कौमी निशस्तों पे पाकिस्तान पार्टी की शाजिया तामरी, नवीद डेरो, रोशनदीन जुनेजो मुंतखब हुए। माना तव्हांजी नज़रनि में इहे कूड़ा सियासतदान रुॻो कूड़ियूं ॻाल्हियूं कयो हलिया था। पोइ माना तव्हां उन्हनि खे ॾिसो असांखे सरकार जो कमु थिए थो, फोन कयूं हला योगा साईं सुञाणे असां वरी ॿिए खे मिंट कयूं साईं, इहे असांजो कमु आहे, असांजो कमु नथा कराइनि तो को बि कमकार कोन थिया आहिनि जेको आहे हिननि तक़रीबन 15 सालनि में।
गुज़ारे में आया किथे सिर्फ़ नंढे आया आहिनि जुने जो साहब आयो आहे होॾां जेको आहे साजिया मरी आहे उन खां पोइ ॿिया पर उनखे लाज़मी आहे तव्हां वोट कंहिंखे कंदो अलाए असां त अञा निंड में सुता पिया अञा निंड में सुता मां उथूं त पोइ ख़बर पए माना अञा निंड में न सुठी ॻाल्हि आहे त माना अञा तव्हां निंड में सुतल आहियो हुन खां पोइ तव्हां जाॻंदो पोइ जेको आहे तव्हां जंहिंखे खपे हुनखे वोट कयो पर हालत हिकु इहा हुकूमत गुज़री वई आहे इन जे बारे में छा चवंदो कुझु न कुझु सफ़ाई बाबा सिर आया साईं कमु कार को सिरिया साईं सभु आहिनि पर अहिड़ा कमकार जेके थींदा आहिनि उन्हनि जे बारे में कमकार भला कमकार जे हिसाब सां बि जेको बि आहे दुनिया जे साम्हूं तव्हां असां खां थो निकिरंदा आहे जेके 15 सालनि में कमकार थिया आहिनि उहे बि तव्हांजे साम्हूं हुनजा पहिरियां बि थिया उहे बि तव्हांजे साम्हूं बाक़ी इलेक्शन जी ॻाल्हि आहे उहो त वक़्तु ॿुधाईंदो कंहिंजी महिनत हूंदी कंहिंजी जिदोजहद हूंदी उहो ई खणंदो सभु पहिरीं पंहिंजी महिनत महिरबानी करे नुमाइंदा सिंधीअ चोॾा रोड रस्ता जेके गलियूं नाला सभिनी खे ॾिसो थोरो नज़र कयो ऐं रोड टाउन कमेटी खे थोरी नज़र रखो। जबकि सूबाई असम्बली की 6 नशस्तों में 3 भी पाकिस्तान पार्टी के उम्मीदवार फराज डेड़ो, जाम मदद अली और शाहिद खान थे, जबकि 3 पे GDA के उम्मीदवार जिनमें वरियाम फकीर, अली गुलाम निजामानी और काजी शमसुद्दीन राजर मुंतखब हुए। जिले सांगड़ के 2 सेनेटर पाकिस्तान पार्टी के कुरतुल मरी और मलिक इमामुद्दीन शौकीन शामिल हैं। सांगड़ में आने वाले इलेक्शन में पाकिस्तान पार्टी और GDA के उम्मीदवारों में सख्त मुकाबले का इम्कान है, जबकि दीगर जमातों में पाकिस्तान मुस्लिम लीग, पाकिस्तान तहरीक इंसाफ, जमात इस्लामी, जमीयत उलमा इस्लाम, तहरीक लब्बैक और दीगर कौमपरस्त जमातें भी शामिल हैं। कैमरामैन उमेद अली जलानी के साथ कामरेड GM तुमरानी, बेरोची मीडिया न्यूज़ HD सांगड़।